मां सोफिया खे इन ॻाल्हि ते कीअं राज़ी कयां? तूं पहिरियां दी नाज़ो सां ॻाल्हाए। ॿई मुंहिंजी कोन मञंदियूं। छो न मञी? अड़े अड़े तूं थोरी कोशिश त कर। थोड़ कोशिश कयां? इहा का ॻाल्हि आहे जो जंहिंजे लाइ मां कोशिश कयां? ही बि हिकु नेक कमु आहे खुर्शीद। नेक कमु आहे? हुरत जे लाइ इन खां वॾी ॿी का ज़िलत हूंदी? हुजे हा त मज़हब हिलाले जी इजाज़त छो ॾे हा। सभु मुसीबतूं ऐं ज़िलतूं औरत जी नसीब में हूंदियूं आहिनि। न न, आउं भाॼई सां ऐं सोफिया सां इन बारे में कोन ॻाल्हाईंदसि। जॾहिं मां रईस दिलनवाज़ ख़ान सां ॻाल्हाए सघां त तूं उनजी ज़ाल ऐं उनजी धीअ सां छो नथी ॻाल्हाए सघीं? लॻे थो त रईस यामीन जो सूर तोखे खाई वियो आहे। यामीन ख़ान जेकॾहिं तुंहिंजो भाणेजो आहे त सोफिया बि मुंहिंजी भाइटी आहे, भाइटी का गैर न आहे। मुंहिंजे हुन भाणेजे तुंहिंजी ॻाल्हि त मने वरिती न, ऐं तूं आहे हुनजे लाइ एतिरो बि नथी करे सघीं। तुंहिंजे भाणेजे मुंहिंजी ॻाल्हि? कहिड़ी ॻाल्हि मुंहिंजी मञी वरिती अथसि? तूं पंहिंजे पुटु अमजद जी शादी यामीन ख़ान जे धीअ शैला सां पई कराइण चाही न? हा हा, त पोइ? हू राज़ी थी वियो आहे। ॿ दफ़ा त हुनजी ज़ाल इनकार करे छॾियो आहे। पर हाणे यामीन ख़ान पाण हा कई आहे ऐं हू शहर वारो बंगलो पंहिंजी धीअ खे ॾाज में ॾियण जो वादो कयो अथसि। हिन शर्त ते त सूफिया पहिरियों जी थी वञे। सूफिया तुंहिंजी भाइटी आहे। मूंखे पक आहे तुंहिंजी ॻाल्हि सां इनकार न कंदी। पर अदा दिलनवाज़ इहा ॻाल्हि कीअं मञंदो? इन लाइ त चवां थो पहिरियों तूं सूफिया सां ॻाल्हाए। ज़ाल मुड़ुस राज़ी त छा कंदो कासी? मुझे बॉस की वाली नई ड्रेस काथे आहे? छोरीअ खे इस्त्री ला ॾिना अथमि, नंढे कमरे में इस्त्री बि करे वठी वञी पाईंसि। अम्मा छोरी हिन कपिड़ा इस्त्री पई थी करे, मूंखे दावत में वञिणो आहे, देरि पई थी थिए। जेकॾहिं पंहिंजे हिन पुट जी शादी कराइण चाही थी त सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।